अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे त तव्हां सभु ठीकु हूंदा। अॼु तव्हांजे यादो वरी नई ॻाल्हि पेश कंदासीं वताए फ़क़ीर जी। मां आहियां मुश्ताक अहमद कलोड़ो ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो मुश्ताक परदेसी यूट्यूब चैनल। वताए फ़क़ीर जी ॻाल्हि आहे त गॾ जी ॻाल्हि ते एतबार कई मूजीअ ते न। ॻाल्हि कंदा आहिनि त को हमरा वताए खां गॾ वठणु आयो। संदसि लोड़े ॿाहिरां बि फ़क़ीर खे सॾु कयई। फ़क़ीर घरां निकिरी अची साणसि मिलियो। हिन फ़क़ीर खां कंहिं ज़रूरत तहत गॾ जी घुर कई। फ़क़ीर चएसि, अबा गॾ त को ॿियो सुवाल ई काए वियो। एतिरे में फ़क़ीर जे लोड़े सां लॻो ॿिए घरां गॾ हींग कई। तंहिं ते हमरा चएसि, फ़क़ीर गॾ दांह करे पियो चवे त मां घर ॿधो पियो आहियां। वताए वराणियूं अदा गॾ ते एतबार कई मूं ते न कई, उहो गॾ मुंहिंजो न आहे।